सतनाम सत श्री हरिवार एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जब आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी सतनाम सत श्री। कोई सुखमनी साहब जी 20 अष्टपदी जो 15 पदा है। हर हर जन के मालुख जीना हर हर जन के मालुख जीना और धन जन को आप प्रभु दीना और धन जन को आप प्रभु दीना हर हर जन के ओट सतान वाहगुरु हर हर जन के ओट सतान हर प्रताप जन अवर न जाने ओ हर प्रताप जन अवर न जाने ओत पोत जन हरे रस रात ओ ओत पोत जन हरे रस रात सुन समाध नाम रस माते ओ सुन समाध नाम रस माते आठ पहर जन हरे हरे जप ओ आठ पहर जन हरे हरे जप हर का भगत प्रगट नहीं छपे हर का भगत प्रगट नहीं छपे हर की भगत मुकत बहा करे हर की भगत मुकत बहा करे नानक जन संगी के ते तरे ओ नानक जन संगी के ते तरे सुखमनी सुखमृत वाहगुरु सुखमनी सुखमृत प्रभु भगत जना के
विसरावा ओ भगत जना के मन विसरावा सतनाम सत श्री हरि नाम जी महिमा ही सब वर्णन थी रही है। जिनके प्रभु नाम बख्शवा उनके जेकी फायदा वठाया थे संसार में सब कुछ प्राप्त थियण जा और सर्वोच्च प्राप्त थियण जा उहे साहबन हिनन में सुखमन साहब में वर्णन कया आहिनि। उन सर्वोच्च मां पहिरीं पद में साहब चवनि था हर हर जन कहे हर हर जन हर हा हेॾे ॿ भेरा हरि न आहे हिकु भेरो हरि ॿियो भेरो हर जन हर हर जन कहे हरि हरि भक्तन खे हरि पुरुषन जे लाइ माल खजीना संसार में इन ॿिन्ही शयुनि जी वर्तन थिए थी। जेका बि सॼी रोलंग आहे उहा धन ऐं माल जी आहे। धन सां माल मिले थो, माल ख़रीद करे वेचे वरी धन मिले थो, धन सां माल ख़रीदो थो वञे वरी धन वठी माल वेचो थो वञे। श्री राम। त साहब चवनि था हरि भक्तन वटि खे नाम जेको आयो माल ऐं खज़ानो आहे। बस हरि नाम ही उन्हनि जे लाइ माल आहे, हरि नाम ही उहो खज़ानो आहे। हर धन जन को आप प्रभु दीना, उहो हरि जो जेको धन आहे हरि धन छा खे चइजे नाम जप खे। श्री राम। काचा धन संचय मूर्ख गांवार, मनमुख भूले अंध गांवार, और उन्हीं धन मां भिखिया के धन सदा दुख होए। विषयन जो साजो सामान गॾु कंदा जिन खे भोगण सां ज़हर त हिकु भेरो मारी ईंदी आहे। इंद्रनि जे विषय जूं वासनाऊं ज़रे ज़रे जीव खे नाश कनि थियूं, आत्म धन खे लुटनि थियूं। राम। तंहिं लाइ साबित चवनि था हर धन जन को भिखिया के धन सदा दुख होए, न साथ जाए न परापत होए। साचा धन हरि नाम रूपी धन गुरुमति पाए, गुरु जी मत मां मिलदो, और काचा धन फुन आवे जाए। श्री राम। तंहिं हरि जो धन हरि नाम रूपी इहो नाम आप प्रभु दीना, प्रभु पंहिंजे प्यारनि खे पाण बख़्शिश कयो आहे। जेका तूं ख़रीद कयो न वेंदो आहे। नाम अमूल आहे साईं, नाम अमोल साईं अमोल की मन कोई जान दो, इंजी कोई मित हद सीमा ना है।
पर आख़िर जिनखे मिलियो आहे चई नानक भाग मथा जंहिंखे मथे में भाग साईं लिखियो आहे से नानक हर रंग माणंदो जंहिंखे भाग मथा से नानक हर रंग माणंदो हरि जो प्रेम पाईंदा। श्री राम। हर 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 धन जन को पंहिंजे भक्तन के आ प्रभु दीना तना नाल शराकत कहिड़ी जंहिंजी साईं मने। श्री राम। यह शहरी साथ न ईंदी। चओ पीढ़ी आद जुगाद बखेली किने न पायो हर सेवक भाई निस्तारा जिन सेवा करके भावना सा उहा शइ वरती बाक़ी चैनी चओ पीढ़ियुनि मां उहा बख़्शीश नाम जी पाए न सघिया। बाणी में आयल आहे गुरु नानक साहिब जा पुट गुरु अंगद देव जा पुट गुरु अमरदास जा पुट गुरु रामदास जा ॿ पुट राम। चो पीढ़ी आद जुगाद बखीली किने न पायो हर सेवक भाई निस्तारा। गुरु अर्जन देव सेवा कई राम कोई सेवा न पर भाव रहो सेवा जो। हर जन जन को आप प्रभु दीना जंहिंखे बख़्शिश कनि हर हर जन के ओट सताणी हर हर जन के हरि जे प्यारनि जी वॾी ओट आहे और सताणी माना श्रेष्ठ बल ताण माना बल श्रेष्ठ बल मजबूत ताकत जंहिंखे चइजे सिंधी में मजबूत ताकत। हरि जे प्यारनि खे हर हर जन के ओट सताणी एॾो बल उन्हनि खे प्राप्त थी वञे राम जो हर प्रताप जन अवर न जाने। उन हरि जे नाम जे मिलण जे प्रताप करके कंहिंखे ॼाणीनि ई नथा कोई आहे छो जो ये खां अलफ़ ताईं सभिनि जॻहियूं सिर झुकाइण अची बादशाह हुजे राष्ट्रपति हुजे वज़ीर एज़म हुजे गवर्नर हुजे वज़ीर आला हुजे राम। हर प्रताप एॾी उहा शक्ति उन जे अंदर में प्रकट थी वञे नाम जो आसरो नाम जी ओट। हर प्रताप मिसाल सॼा भरिया पिया आहिनि सभु भरिया पिया आहिनि सभु भरिया। हर प्रताप जन अवर न जाने हर प्रताप जन अवर न जाने। थोड़ो कंहिं संत जो मिसाल ॾियां। असांजे पनेत्र जे ॿिनि संतनि जो श्री राम। चुंगन में भाई वलीराम साहब शहनशाह वसणकोट जा परम जिज्ञासु साईं पंहिंजे ॻोठ में रहियल बंगलो छॾे बाग में अची रहिया उते पंहिंजो बहाल वॾा ठारायूं विरांडो कमरो चौधरो उते ॾींहुं राति वेहण उथण 100 वरे अची उमिरि थी आहिनि। श्री राम वाह वाह। डिप्टी दर्शन ते आयो आहे उन वक़्त जे डिप्टी जी मां थोड़ी अंग्रेजनि जे वक़्त में भई क़ौमनि जा सरदार जंहिंखे लखां लखां क़ौमां जिन सरदारनि जूं हुयूं डिप्टी साहिब जी मंज़िल थे उहे क़ौमनि जा सरदार न्यापे ते पहुची वञनि ताक़त न आहे कंहिंखे अचण जी भई कोई न करे सघे। जेतिरनि बि ज़मींदारनि खे ज़िले लेवल ते आर्डर थींदो सभु पहुची वेंदा
हे उन वक़्त जी डिप्टी जी ताक़त हुई अंग्रेज़नि जी, उहो डिप्टी मां थोरो तव्हांखे जिन्स ॾिनी। श्री राम। त साईं पंहिंजे बाग खे ओडकी भित सॼी पंहिंजी ॾिनल, हाणे केतिरा फुट खणी मथे हुई, हिकु मज़ूर रखंदा हुआ, चाराना उन मज़ूर खे ॾींदा हुआ, चवंदा हुआ मज़ूर खे मज़ूरी ॾियणु धर्म आहे। मतिलबु उन वक़्तु चाराना त उनजे परिवार जो रोज़ी रोटी थी न। श्री राम। भाई चितरनाम जन संदन सुपात्र ॿुधाइनि पिया मूंखे, मां चई चौधरी में बीठो हुउमि, डुकंदो वियुमि, जंहिंमहिल डिप्टी साहिब जी जीप पहुती त मां हलियो वियुमि। पाण वेठा आहिनि, उहो चाणो मज़ूर ठाहे ॾींदो न, पाण लॻाईंदा वेठा। मां चवनि बाबा डिप्टी साहिब आहे, चयो आयो आहे त पोइ छा कयूंसि, ठपो इहो कढियऊं। हाणे डिप्टी जेको दर्शन ते आयो त का गदी कान हुई जो संत गदी ते वेठो रहे, या चङो चयोसि त असां अचूं था अची गदी ते वेहंदो, त खटां पयूं हूंदियूं बराबरि, सिर्फ़ु संतनि जी खट ते कोई कोन वेहंदो। भाउ जेके बि ग़रीब आहे, अमीर आहे, हिंदू आहे, मुस्लमान आहे, सभिनी खे खटनि ते विहाईंदा। श्री राम। चौधरी में खटां पयूं हूंदियूं, इहो अदब रहंदो भई न संत सां बाक़ी विहणो समान में, इहा समाजवाद सॾिबी आहे। संत असांजे गृहस्थी सभु हेठि वेठा हूंदा, पोखणी हो के रिलियुनि ते, के फरास ते, के तॾनि ते, मतिलबु समान में। श्री राम। त हुनखे त संतनि सां मिलणो हो, दर्शन ते आयो हो, कोई घुरायल कोन हो, त उते जे कोई न ॾिठई त कंहिं चयसि बाग ॾियनि, कोई ॿियो मिलनि त हलियो आयो होॾे। मां चयो उते बीठो हुयुमि, अची डिप्टी साहिब हीअं नमस्कार कयो त साईं पोइ वरी भित तां लथा आया। जीअं लथा आया त पंहिंजी पोख में ॿारो नालियूं कसियूं, उन में हथु धोतऊं, बसि हा कीअं अचो साईं। डिप्टी खे वरितियूं आया, सिधो पंहिंजे चौधरी वेठा, अची घड़ी खनि वेठा। श्री राम। बसि हो पंहिंजी इंतज़ारु करे हली वियो। कंहिं वक़्तु अहिड़ो बि वक़्तु थियो जो उतां जो बुलो सरदार हो मोहम्मद मुराद खान, बुलो बलोच, बोर्ड ते लिखियलु हूंदो वञे ॻोठ जो नालो, उहो वॾो असां कोन ॾिठो, मोहम्मद हसन जो पुटु ॾिठो हो। पोइ कोई केस होसि, उहो डिप्टी साहिब में फिर सिफारिश जे लाइ आयो। कुदरतनि जंहिं महिल सिफारिश आयो त डिप्टी साहिब ते वेठो, हे हिन भेरे न, ॿियो भेरो अहिड़ो मौक़ो थियो जंहिंमें डिप्टी साहिब वेठो हो, हे अची वियो। हाणे अची वियो त अंग्रेज़नि जे ॾींहंनि में साम्हूं सिफारिश कीअं कंदो, न थियणो कमु उहो बि, थियणो कमु उहो बि न थी वञे। त जीअं जायो नेठि ज़मींदार थियो क़ौम जो, संतनि कन में चई साईं तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। त संत ईअं बिना जुती जे उथिया, ईअं हलिया हलिया बाग ॾे। बाग ॾे त पोइ डिप्टी साहिब उहो जुती खईं करके अॼु संतनि जे पेरनि जे अॻियां रखी, चई हे छा कयो, चई साईं तव्हां ईअं जे हलिया आहियो। श्री राम। हर प्रताप जन अवर न जानी। मां मुंहिंजे मुर्शिद जी ॿुधायां, रोड़ी वसणकोट साहिब जी, उन त डिप्टी उते कोई आयो आहे दर्शन करणु। साईं वेठा आहिनि, सभई जेके मस्त रहंदा मवाली, पंज बसेर भंग लॻनि था घोटा, पुर पीअनि था पंज बसेर, हा भंग लॻनि था घोटा, पुर पीअनि था लाल लंगोटा, विया वहदत में मूर न मोटिया। हा जिते रहनि था मस्त मवाली, साईं वसण घोटा काली, ईअं धरती ते वेठा, गोदड़ी वेठियूं चई ॿियनि खे बि। त डिप्टी सां दीदार करे मथो टेकियो त माई हिकिड़ी काई मस्तानी रहंदी, उहा हली आई, ईअं रिड़दी रिड़दी, बाबा बाबा हे मूंखे कली ठाहे ॾे, हे बाबा, डिप्टी ॾे इशारो करे चए थी हे मूंखे कली ठाहे ॾे। डिप्टी साहिब पटेवाले खे चयो वञी करे अचे, सूफ़ी ख़्यालनि जो न हुजे, फ़क़ीरनि जी ख़बर न हुजे त अचे ई छा लाइ, बाबा हिनखे कली ठाहे ॾे। न बाबा न, इहो इहो इहो। डिप्टी साहिब जो पाणो थियो आहे कली ठाहे करके। राम। हिकिड़ी टी कथा जेका ॿी मां चयमि पिया, बसंत बने जा, हे टे वरी यादि अची वञे मुर्शिद बि।
बाबा गोपाल दास दिल्ली वारा मूंखे पिया ॻाल्हि कनि, श्री राम राजा साईं हातम जी, पर हुननि ॿ ॻाल्हियूं ॿियूं कयूं राजा साईं जो, जेका मां चवण थो वञा डिप्टी जी ॻाल्हि, इहा भाई जतनराम ॿुधाई। त कंहिं वक़्तु साईं कमाल वाह उते सरबो आहे असांजे पने खां वञण सां, उते साईं बीठा हुआ, राजा साईं फैज़ाबाद में जंहिंजो आस्थान आहे, असली नालो दयालदार, हा उर्फ राजा साईं। मुस्लमान हातम ताई कोठींदास, हिंदू उनखे राजा साईं कोठींदा, छो जो सॼो त्याग हो, कोई आस्थान कोन हो, कोई टिकाणो कोन हो, पर चंड मल्हाइजे, भाई जोतराम ॿुधाईंदो चंड मल्हाइण वेंदा हुआसीं, कोई न पाण फ़क़ीर साईं लभे ई कोन, असां चंड सॼी राति मल्हाए अचूं, मर्ज़ी आहे वेठो आहे न त हले वियो। बंगाल में रहंदा हुआ, भेलान में वॾा धनपति घराणो इन्हनि जो हुयो, वापार कंदा हुआ, कंहिं फ़क़ीर जी नज़र थी वई, 28 साल वञी ख़िदमत में रहिया, बंगाली में कोई संत मिलनि, जीअं साधू वासवाणी साहिब खे हिकु नाच कराईंदड़ बंगाली मिलियो, जंहिंजा शिष्य हुया साधू वासवाणी साहिब, कलकत्ते में जॾहिं प्रिंसिपाल हुया उते, उन वक़्त जी ॻाल्हि आहे। श्री राम पोइ डिप्टी साहिब लंघियो, ॾिठई राजा साईं बीठा आहिनि, फ़क़ीरनि जा तालुक साईं, फ़क़ीर त अलाह दर्शन, लही पियो त राजा साईं खणी डुक पाती त कमाल वाह जी कड़ न हलिया, पोख में हलिया विया, पोख में डुकंदा विया, डिप्टी बि कढ, हलो हलां। मां उहो कमाल वाह जो रस्तो ॾिठो कोन्हे, त जाथो वञी करे भेलारनि लॻे, असां भेलारनि जे रस्ते वियासीं, जेके ॿ टे भेरा वियासीं, ॿुधाइनि पिया त उहा हलते हलते मथां को रस्तो आहे जीअं सिधो अचे ओॾहें, त अची शहर पहुता, हुते मैदान ते अची वेही रहिया धरती ते, डिप्टी साहिब बीठो, हथ ॿधियूं, ॻोठ थियो, मुस्लमान ॾिठो, तपेदार खे बीठा, हिक ॿिए खे ॿुधाइण, डिप्टी साहिब खलक गॾु थी वई, फिर बीठो, हथ जोड़ियूं, हाणे छा था चवनिसि पिया, तूं भेण मुस्लमान, असां हिंदू, असांखे कॾहिं जो लॻो आहे, मां ॿुधाए छॾियां, ईश्वर तव्हांखे ॿुधी ॾे, 14% असांजे प्रश्न जो कोई जवाब कोन्हे, कोई ॻाल्हियूं ॾे थो, कोई ॻाल्हाए थो, कोई करे थो, उहो पंहिंजे मन खे ख़ुशि करे रहियो आहे, हर प्रश्न जो उत्तर न थींदो आहे, असां पाण बेवकूफ़ी करे हर बार उत्तर ॾेई वेंदा आहियूं, छा सम्झियो, इहो तव्हांखे ध्यान में हुजे, जेकॾहिं तव्हांखे ॿुधी हूंदी त हमेशह इन ॻाल्हि खे पकड़ींदो, न त ठपे ते बसि जेतिरी सत्यानाश थी पई आहे न, बसि इन ठपे खे गहरो पकड़िजो। श्री राम इन लाइ कोई जवाब त ॾियणो कोन हो, बीठो आहे, जंहिंमहिल अञा न टरियो, अरे भेणा डिप्टी साहिब बीठा, भेणा को तॾो टपड़ त जोसि, बस वो तो तबेदार जन साईं हलो, होॾों जेका जीप छॾे वो ड्राइवर होॾों जीप वठी करके हेॾे हलियो आयो, हुते पहुतो अची, बस दीदार बाज़ी अल्लाह राज़ी, जीप छॾे हलियो। श्री राम हाणे इहा कंहिंजी ताक़त आई, कहिड़ी ताक़त आई, हर प्रताप जन, हर प्रताप जन, श्री राम हर प्रताप जन अवर न जाने, ओत पोत जन हर रस राते, ओत पोत तानी पेटे, कपिड़े जे ठाहिण में हिकिड़ो थोरो तंद थींदी आहे कि सनी तंद थींदी आहे, ॿिन्ही खे मिलाए करे कपिड़ो ठहंदो आहे, तानी पेटे माना सूख्यम ऐं अस्तूल, ॿिन्ही पासे पाण, आत्मा में पाण आहे, भॻवान गीता में जो कर्ता बि मां आहियां, भोगता बि मां आहियां, बूंद में शरीर ठाहिण वारो बि मां आहियां, अंदरि आत्मा जे रूप में वेही करे भोगींदड़ बि मां आहियां, तानी पेटे मां आहियां, सभु कुझु परमात्मा आहे। ओत पोत जन हर रस राते, हरि जा प्यारा अंदर ॿाहिरि उन हरि रस में, हरि जे प्रेम में, जाॾे ॾिसंदा हरि हरि, जेकी ॿुधंदा हरि हरि, श्री राम हरि 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 हरि, हर प्रताप जन अवर न जानी, ओत पोत जन हर रस राते, और सुन समाध नाम रस माते, सुन समाध चइबी आहे अजपा जाप खे, श्री राम जपींदे जपींदे धारणा ध्यान समाधि,
ध्यान नाम जे कंदे कंदे ध्यान जुड़ी वञे। महात्मा गांधी लिखियो जॾहिं 2.5 कलाक ध्यान जुड़ी वञे तॾहिं समाधि चइबो आहे। इन नुक्ते जे अनुसार असांजा गुरु महाराज 10 पातशाहियूं 2.5 कलाक ध्यान में वेंदा हुआ। अमृत वेले स्नान करे 3 बजे उथी 3:30 ताईं ध्यान में 6 बजे ताईं, तंहिंखां पोइ सभा में ईंदा हुआ। 1 पहर सभा में श्री राम हरि कथा थे, हरि कीर्तन थे, वेद जी कथा थे, सुन समाधि बस समाधि जी विया। समाधि में केरु कंहिंखे जपे, इन खे जप आहे जाप जेको आहे संत सदाई सुन में हमेशा बणिया रहंदा आहिनि, पंहिंजे पाण सां जुड़िया पिया हूंदा आहिनि। आत्मनो संतुष्टि, पंहिंजे आत्मा में पंहिंजो पाण में पाण संतुष्ट हूंदा आहिनि। सुन समाध नाम रस माते, उन प्यार में इच्छा न थींदनि कंहिंसां ॻाल्हायूं, ॾिसूं, ॿुधूं, कुझु बि न। 8 पहर जन हर हर जपे, हरि जा प्यारा सदाई 8 ही पहर। बस उन प्रताप जे करे हर का भगत प्रगट नहीं छपे, हरि जा भगत प्रगट थी वञनि था। भगत करे पाताल में काॾे वेंदा हलिया, अंदर हलिया विया। पाताल काॾे वेंदा, अंदर हलिया विया। भगत करे पाताल में प्रगट होया आकाश, अलाए काथे काथे प्रगट थी विया। श्री राम रजब तीनों लोक में छपे न हरि का दास, रजब तीनों लोक में छपे न हरि का दास। हर का भगत प्रगट नहीं छपे, प्रगट थियो तो छपदो कोन। सूरज खे केतिरो छपाइबो, छपदो न। राम हर की भगत मुक्त बहु करे, हर की भगत हरि जी भक्ति केई मुक्त करे छॾिया, केई मुक्त कया, केई मुक्त कया। धन गुरु नानक गुरु जी शरण जेके बि आया, गुरनि जी शरण जेके बि आया। तारा ॻणिया वेंदा, लिखियल हूंदो सिंधी सबकनि में 9 लख तारा। छा? 1 चंद्रमा 9 लख तारा, पर हेॾे केई मुक्त थी विया, उनजी गिनती न थींदी। आसमान में इतने तारे नहीं जितने गुरु नानक ने तारे हैं, जेतिरा गुरनि तारिया आहिनि, सतगुरनि तारिया आहिनि। जंहिं में संतनि जे सतगुरनि जी शरण जेके लॻा। राम हर की भगत, हरि जी भक्ति जीव खे मुक्ति ॾींदी। हरि जी भक्ति कहिड़ी, नाम में सदाई लॻो रहणो, आशान वासनाउनि कामनाउनि अहंकार ते नियंत्रण थी वञे, बस सहज सहज जीवन गुज़री वञे। जो बन जावे सहज में ताही में चित दे। हर की भगत मुकुत बहु करे, नानक जन संग अहिड़नि पुरुषनि सां संग केते तरे। उनजे संग में अची करके केई तरी जा। श्री राम सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन बिसरा। श्री राम जय राम जय राम जय राम जय राम, श्री राम श्री राम जय राम जय राम, 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 श्री राम जय राम राम कृष्ण भगवान की हर हर महादेव। बोल गुरु नानक देव। सतगुरु साईं सतनाम दास पूज अमर शही साईं कांवराम
सखी शंशाह बाबा दाराम पूज मठड़ी माता साहिब की लाल को